नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जी नेब में पेशी दौरान छिकताण पैदा थी वई। रुकावटूं विझण ते लीगी कारकुनन ऐं पुलिस एहलकारनि में चकरियूं थियूं। कारकुनन पुलिस ते पथराव कयो। पुलिस ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल कयो। मरियम नवाज़ जी गाड़ी जो शीशो बि टुटी पियो। पुलिस कार्रवाई करे केतिराई कारकुन गिरफ़्तार करे वरिता। नून लीग नायब सदर खे बयान ॾियण बिना ई वापसि मोटायो वियो। नेब लाहौर पारां नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ के प्रॉपर्टी केस में बयान रिकॉर्ड कराइण लाइ तलब कयो वियो हो। मरियम नवाज़ काफ़िले जी सूरत में जाती उमरा खां नेब ऑफिस पहुती त कारकुननि ऐं पुलिस एहलकारनि में छिकताण पैदा थी वई। पुलिस ऐं नून लीग जा कारकुन आम्हूं साम्हूं थी पिया। पुलिस पारां अॻिते वधण खां रोकण ते कारकुन मछिड़जी पिया। लीगी कारकुननि जूं पुलिस सां चकरियूं थी पयूं। पथराव बि कयो वियो। पुलिस बि जवाबी कार्रवाई कई ऐं ॻोढ़ा आणींदड़ गैस जो बि इस्तेमाल कयो वियो। पथराव दौरान मरियम नवाज़ जी गाड़ी जो शीशो बि टुटी पियो। दर्जन नवाज़ लीग कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो। नेब पारां मरियम नवाज़ खे बयान रिकॉर्ड कराइण खां सवाइ वापसि मोटायो वियो।